You are watching 7 PM Bulletin. सिंध काबीना मैट्रिक इंटर ऐं डिप्लोमा जा सर्टिफिकेट्स बिना इम्तिहान जे जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध वर्कर्स कंपनसेशन ऐं सिंध इंफॉर्मेशन कमीशन जे रूल्स में तमीम जी भी मंज़ूरी। काबीना एक्सपो फील्ड सेंटर ऐं 150 बेड्स जे बदल हाई डिपेंडेंसी यूनिट लाइ ख़र्च जी भी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत ते कणक मार्केट में मोकिलण वारे मामले ते फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। ईंदड़ इजलास में गौर करण जो फ़ैसिलो। खुराक खाते जे सेक्रेटरी चयो आहे त कणक ऐं अटे जा अघ वधण सबबि सिंध जी कणक ॿियनि सूबनि ॾांहुं वञी रही आहे। सूबे में कणक जो घुर्बल ज़ख़ीरो मौजूदु आहे ऐं राति खां ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। वॾे वज़ीर तरफ़ां कार्रवाई बाबति रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जिन्होंने इनको लेकर आए थे, अगर उनको साफ शफाफ पाकिस्तान बनाना था, करप्शन फ्री पाकिस्तान बनाना था, तो क्या आज पाकिस्तान करप्शन फ्री है? इस ऑर्डर में जो एहतसाब नाब का हो रहा है, हमारा एस्टेब्लिशमेंट का हो रहा है, हमारे कठपुतली सियासी जमातों का हो रहा है। नाब को रहना का कोई जहाज नहीं बनता। नाब का चेयरमैन जो खुद एक जमाने में जज था, अगर उसमें कोई शर्म है, अगर उसमें कोई हया है, अगर उसने ये ऑर्डर पढ़ा है, तो इस्तीफा दो, घर चले जाओ, बंद करो नाब को, ताले लगा दे इस गैर आईनी गैर जमहूरी इदारा का। पार्लियामेंट को फौरन एक्ट करना चाहिए। पहले कदम हमारा होना चाहिए कि हम नाब को खत्म करें, बंद करें। ये जो काला कानून पाकिस्तान की आईन पे लीगल सिस्टम ऑफ पाकिस्तान, इसको तो बंद करना चाहिए और फौरन सारे जमातों और स्टेक होल्डर्स को मिल के काम करना चाहिए। अगर आप नाब के थ्रू हुकूमतें बनाते हैं, सेलेक्टेड प्रिंस को इक़्तिदार में को दिलवाते हैं, तो जो पाकिस्तान के मीशत का हाल है वही होता है आपका पाकिस्तान मीशत के साथ। जो हमारा जमहूरियत का हाल है आज, यही होता है इसके साथ। ख्वाजा साद रफ़ीक जे केस ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में नैब एस्टेब्लिशमेंट ऐं समूरनि कठपुतली सियासी पार्टीज़ जो एहतसाब थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नैब खे बंदि करण ऐं चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पार्लियामेंट खे फौरी तौर ते हरकत में अचणु घुरिजे ऐं समूरियूं सियासी जमातूं गॾिजी नैब जे कारे कानून खे ख़तमु करण लाइ गॾियल किरदार अदा कनि। जॾहिं जितामड़नि खे हुकूमत में आंदो वेंदो आहे त मुल्क ऐं जमहूरियत सां अहिड़ो हशर थींदो आहे जेको इन वक़्तु पाकिस्तान जो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल चयो त पाकिस्तान खे करप्शन खां पाक बणाइण लाइ PTI खे इक़्तिदार में आणींदड़ ॿुधाइनि त छा मुल्क करप्शन खां पाक थी वियो? हाणे त PTI खे बि इक़्तिदार में रखण जो को बि जवाज़ न आहे। चूंडुनि जीअं हाणे बि समूरनि पार्टीज़ खे खेॾण लाइ हिकु जहिड़ो मैदान न मिली रहियो आहे। नैब खे बंदि करण वारे बिलावल भुट्टो जे मुतालबे जो मतिलबु आहे त खेनि अवाम खे फुरण खां केर बि न रोके ऐं केर बि न पुछे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो ट्वीट ज़रिए रद्दअमल। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त इमरान ख़ान ड्राइवरनि ऐं सिंध जे चोरनि मां अवाम जी जान छॾाई आहे। समूरा चोर एहतसाब खां बचण लाइ ज़ोर लॻायो जो नारो लॻाइण जी तयारी करे रहिया आहिनि। ऑपोज़िशन खे नैब या नैब जे कानून ते न पर चोरी ऐं धाड़े ते सवाल उथारण ते एतिराज़ आहे। हफ़ीज़ शेख नई मालियाती कमीशन मां आउट। वफ़ाक़ी हुकूमत मालियाती कमीशन जी जोड़जक वारो पहिरियों नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। मालियाती कमीशन जी जोड़जक जो नओं नोटिफिकेशन जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट अटॉर्नी जनरल जे जवाब बाद मालियाती कमीशन जे पहिरें नोटिफिकेशन ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त उखलाए छॾी। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल नओं नोटिफिकेशन जमा कराए छॾियो। जस्टिस आमिर फारूक निमाक सिंध चयो त नोटिफिकेशन वापसि थियण खां पोइ दरख़्वास्त बेअसर थी वई आहे। हाणे उनखे उखलायूं था। नून लीग अॻवान मोहसिन रांझा ऐं खुरम दस्तगीर तरफ़ां मालियाती कमीशन जी जोड़जक बाबति जारी थियल पहिरें नोटिफिकेशन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। नवंबर महीने खां गाॾियुनि ते अजरक वारी नंबर प्लेट इस्तेमालु कई वेंदी। सिंध काबीना अजरक वारी नंबर प्लेट मुतारिफ़ कराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिक्योरिटी फीचर्ड नंबर प्लेट्स जी मंज़ूरी खां पोइ नंबर प्लेट ते रिफ्लेक्टिव वर्क इस्तेमालु कया वेंदा।
काबीना के इजलास में एजुकेशन सिटी एक्ट 2013 में तमीम जी भी मंजूरी ॾिनी वई। तमीम तहत चेयरमैन बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट ख़त्म। एजुकेशन सिटी के एग्जीक्यूटिव मैनेजमेंट काउंसिल जो चेयरमैन चीफ सेक्रेटरी और वाइस चेयरमैन सीड़पकारी खाते जो सेक्रेटरी होंदो। काबीना के इजलास में वफाकी हुकूमत का सिस्टर रुथ लेविस के सिविल अवार्ड ॾियण जो मुतालबो। सिंध काबीना अदावती शोबे के फ़ाइदो पहुंचाइण लाइ सूबाई टैक्स में घटिताई करे 2 सैकड़ो करण की मंजूरी ॾेई छॾी। सिंध काबीना दहशतगर्दी, टारगेट किलिंग और कुदरती आफ़तन के मुतासरन लाइ मुआवज़ा वधाइण की मंजूरी ॾेई छॾी। दहशतगर्दी में जानी नुक़सान जो मुआवज़ो 5 लाख मां वधाए 10 लाख और पुलिस मुक़ाबलन में मौत जो शिकार थींदड़ आम शहरन के पोयरन लाइ 5 लाख रुपया मुआवज़ो मुक़रर। टारगेट किलिंग के वकड़ में ईंदड़ माण्हुनि लाइ मुआवज़ो 2 लाख मां वधाए 5 लाख और दहशतगर्दी के नतीजे में सॼी ज़िंदगी माज़ूर थींदड़ माण्हुनि लाइ 4 लाख रुपया मुआवज़ो मुक़रर कयो वियो। सिंध काबीना कुदरती आफ़तन में जानी नुक़सान जो मुआवज़ो 1 लाख मुक़रर करण की भी मंजूरी ॾेई छॾी। शहरन की जान और माल जो तहफ़ुज़ पुलिस की जिम्मेवारी है। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान के अगवा वाक़े जो नोटिस वठी छॾियो। IG इस्लामाबाद तलब तौहीन अदालत केस ते ॿुधणी दौरान सहाफ़ी मतीउल्लाह जान सुप्रीम कोर्ट में पेश। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पुछियो त छा बाज़ियाबी बाद मतीउल्लाह जान जो बयान रिकॉर्ड कयो वियो। इन केस में सब खां पहिरीं त मतीउल्लाह जान जो बयान रिकॉर्ड थियण घुरिजे। अटॉर्नी जनरल चयो त मतीउल्लाह जान जो बयान रिकॉर्ड नाहे थी सघियो। ॿुधणी दौरान सहाफ़ी मतीउल्लाह जान तौहीन अदालत केस में जवाब ॾियण लाइ मोहलत की इस्तदा कंदे चयो त अगवा थियण सबब जवाब जमा कराइण जो मौक़ो नाहे मिलियो। शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ ॾिनो वञे। अदालत तौहीन अदालत केस ते ॿुधणी 2 हफ़्तन लाइ मुलतवी करे छॾी। सहाफ़िन ख़िलाफ़ ॾोहनि जो ख़ात्मो अचणु घुरिजे। इस्लामाबाद में जेको कुझु थियो सॼी रियासत उन जी ज़िम्मेवार आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान के अगवा वाक़े के इस्लामाबाद पुलिस लाइ टेस्ट केस करार ॾेई छॾियो। अदालत मतीउल्लाह जान की बाज़ियाबी बाद अगवा ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त उखलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ने चयो आहे त इहा अलार्मिंग सूरत हाल आहे ऐं उनखे बर्दाश्त नथो करे सघिजे। जंहिं भी अहिड़ो अमल कयो आहे उहो ॿियनि खे ड्रिॼारणु चाहे थो। कंहिं में एॾी हिम्मत आहे जो पुलिस जी वर्दियुनि में अगवा वारो कमु कयो। सहाफ़ी जे अगवा में इस्तेमाल थियल गाॾियुनि मथां पुलिस लाइट्स लॻल हुयूं। सैयद मीर मोहम्मद शाह IBA सखर जो वक्ती वाइस चांसलर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। अॻोणे VC निसार सिद्दीकी के लाॾाणे खां पोइ सीट ख़ाली पयल हुई जंहिं 21वें ग्रेड के प्रोफेसर मीर मोहम्मद शाह के वक्ती VC मुक़रर कयो वियो। वज़ीर आज़म इमरान खान बांग्लादेशी हम मनसब शेख हसीना वाजिद सां फ़ोन ते राब्तो करे खेसि पाकिस्तान के दौरे की दावत ॾेई छॾी। राब्ते दौरान कश्मीर सूदो ख़िते की सूरत हाल ऐं ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान बांग्लादेश मथां कश्मीर मसलो हल करण लाइ किरदार अदा करण बाबति ज़ोर भरींदे चयो त पाकिस्तान बांग्लादेश सां एतमाद, ॿितरफ़े एहतराम ऐं ख़ुदमुख़्तियारी जी बुनियाद ते लाॻापा चाहे थो। ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ कश्मीर मसलो हल थियणु ज़रूरी आहे। फ़ोन ते राब्ते दौरान ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधाइण ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। गडानी पिकनिक पॉइंट ते समुंड में वेझण दौरान 3 दोस्त बुॾी विया। इलाइक़े वासियुनि ऐं ईदी जी टीमुनि गॾियल कोशिशुनि सां 2 ॼणनि खे बचाए वरितो। हिकु ॼणे ज़हूर सूमरो जो लाश 2 कलाकनि बाद हथ। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त समुंड में वेझण ते पाबंदी बावजूद इंतज़ामिया हरकत में न आई। वाक़े खां पोइ बि लाॻापियल इख्तियारियूं ऑफिसिस ताईं महदूद। फौती नौजवान ज़हूर सूमरो जो वास्तो बलोचिस्तान के इलाइक़े ओस्ता मोहम्मद सां हो। सुप्रीम कोर्ट यूट्यूब ते एतराज़ जोगे मवाद जो नोटिस वठी छॾियो। फ़िरके वाराणे ॾोह में मुलविस जवाबदार शौकत अली जी ज़मानत वारे केस में रिमार्क्स ॾींदे जस्टिस काज़ी अमीन चयो आहे त असांखे इज़हार जी आज़ादी सां को मसइलो न आहे। आवाम जे पैसे मां पघार मिले थी। असांजी कारकर्दगी ऐं फ़ैसिलनि ते ॻाल्हाइण जो आवाम खे हक़ आहे। छा FIA ऐं PTA ॾिठो आहे त यूट्यूब ते छा थी रहियो आहे। यूट्यूब सूदो सोशल मीडिया ते असांजे ख़ानदान खे बि बख़्श नथो कयो वञे। यूट्यूब ते को चाचो त को मामो बणिजी वेही रहियो आहे। जजिस खे शर्मसार कयो वेंदो आहे। अदालत घरू खाते ऐं अटॉर्नी जनरल के नोटिस जारी करे छॾिया। सिंध में कातिल कोरोना वायरस वधीक 19 हयातियूं गिड़काए छॾियूं। फौतियुनि जो अंग 2060 थी वियो। वॾे वज़ीर अंग अखर जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1929 मरीज़ कोरोना के शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया।
1109 नवा केस आहे थियण बाद मुतासरन जो अंग 1,15,213 थी वियो। कराची में 714, हैदराबाद में 95, टंडोला हयार ऐं ठट्टो में 26, सखर में 25 नवा केस रिपोर्ट थिया। मटियारी में 23, बदीन में 21 ऐं जगबाबाद में वधीक 15 केस दाख़िल थिया। कराची के गोलीमार वारे इलाके में CTD ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि जी वॾी कार्रवाई। बंदिश पयल लश्कर जंगवी जा 5 दहशतगर्द गिरफ़्तार। इख्तियारनि मूजिबि दहशतगर्दनि फ़िरके वाराणी टारगेट किलिंग जे 6 खां वधीक वाक़िअनि में मुलविस हुअण जो एतराफ़ कंदे इंकशाफ़ कयो त खेनि जेल मां हाफ़िज़ क़ासिम रशीद ऐं वसीम बारूदी हिदायतूं ॾींदा हुआ। याल कुल 800 रुपया ने दुकानदार अलाए एडी पुलिस 68 गुंडागर्दी करे माण्हू खणी ना वञनि अलाए छा ॻाल्हि आहे अलाए छा मसलो आहे। FIA सखर जी लाड़काने में शाही बाज़ार में कार्रवाई। सोनारे ज़ुहैब शेख के गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। FIA जी कार्रवाई ख़िलाफ़ सराफ़ा एसोसिएशन जे सर ते शटबंद हड़ताल। सोनारे इमदाद शेख जो चवणु आहे त हू को बि हुंडी जो कारोबार नाहिनि कंदा। दुकान में रुगो 800 रियाल पिया हुआ। FIA उन्हनि पैसनि समेत रिकॉर्ड भी खणी वई। कंबर जी महिमकोल पुलिस हथां 22 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान ज़मीर चांडियो जो तशद्दुद थियल ऐं गोली लॻल लाश हथ अचण बाद SHO समेत 7 अहलकारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल। केस जे फरियादी FIR में मौक़िफ़ इख्तियार कयो त पुलिस संदसि भाणेजे खे खंभण बाद रिश्वत घुरी जेका न ॾियण तां खेसि क़त्ल करे छॾियो। SSP समूरनि नामज़द अहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो। पुलिस पटे भाइनि जी गिरफ़्तारी लाइ कख वञी बीणो न करे सघी। पुलिस जो मौक़िफ़ हो त ज़मीर चांडियो अहलकार खां राइफल फुरे आपघात कयो। ऐं ठुल भरिसां हथियारबंदनि भाॻियनि हथां मारिजी वियल चोर जे पलांद में नौजवान एजाज़ सुमरो खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो लाश रखी धरणो। संदन चवणु आहे त 7 महीना अॻु चोरी जी कोशिश दौरान भाॻियनि जी फायरिंग में वकाली मीर बहर मारिजी वियो हो, जंहिं जे पलांद में मीर बहर बिरादरी जे हथियारबंद नौजवान खे क़त्ल कयो आहे। कश्मोर भरिसां ज़मीन जे तकरार तां झेड़े दौरान फायरिंग में नौजवान लालदीन मज़ारी क़त्ल, 10 ॼणा ज़ख़्मी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।